दावत कंहिंजी न वठिजां, वेही न रहजां, वञ नबी जो दीदार करे जल्दी जल्दी मोटी आ। जॾहिं महबूब जे दरवाज़े जी मोकल मिली आ, जुती कोन थो पाए, लिबास कोन थो बदलाए, काफ़िले जे पुठियां लॻी पियो आ। 4 पहरनि जो पंधु करे मदीने शरीफ़ जे शहर पाक में पहुतो आ। हबीब जे दरवाज़े ते अची करे सॾु करे थो, उनज़ुर हालना या रसूल अल्लाह, इस्माए कालना या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब दरवाज़ो खोल, दीदार कराए। अंदरों पानी अर्ज़ करे थी, ओ अचण वारा, अल्लाह जो महबूब त सफ़र ते निकिरी वियो आ, अल्लाह जो महबूब मौजूद कोन्हे को, हिन खां दाह निकिरी वई आ। ओ अवेस, अॻ में मोकल न पई मिले, हाणे क़िस्मत सां मोकल मिली आ। नबी सोने जो दीदार नसीब कोन थियो आ। दरवाज़े खे बोसा ॾे थो, चावठ चुमे थो, अंदरों आवाज़ आयो आ, केरु आ? हज़रत अवेस अर्ज़ करे थो, अवेस नालो आ, यमन जो मुसाफ़िर आहियां, तरसां कोन थो, महबूब जे दीदार जो इंतज़ार कोन थो कयां, मतां मुंहिंजी मां मूं ते नाराज़ थी वञे। पर नबी सोणो जॾहिं तशरीफ़ वठी अचे, मुस्तफ़ा खे अर्ज़ कजो, ओ मुंहिंजा महबूब दीदार त न करायई, पर क़यामत वारे ॾींहुं जॾहिं असहाबनि खे सॾींदे, तॾहिं मूं गुनहगार खे बि शामिल ज़रूर कजां। सुभान अल्लाह। महबूब दीदार न थी सघियो आहे, वञा थो वापसि रवानो थी वियो आहे। 4 पहर ॿिया गुज़रिया, दरवाज़े ते अची पहुतो आहे। दरवाज़ो खड़काए थो, मां पुछे थी केरु आहे? आवाज़ कोन थो निकिरे, ॿुधाए कोन सघे थो, रोए थो पियो, दाहूं करे थो पियो, मां जे कदमनि में आयो आहे। मां पुछे थी, ज़ियारत जी मुबारक हुजे, ख़ुदा जे महबूब खे ॾिसी आयो आहे। अर्ज़ करे थो, अम्मा महबूब जो दीदार न थी सघियो आहे, मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी सघी आहे, तो चयो हो इंतज़ार न कजां, जल्दी वापसि मोटी अचिजां। मां चवण लॻी आहे, पुट हाणे मां अम्मा तोखे दुआ कयां थी। अम्मा हाणे कहिड़ी दुआ कंदे? दुआ इहा आहे, क़यामत ताईं मुफ्ती ईंदा, मौलूदी ईंदा, आलिम ईंदा, पीर ईंदा, तकरीरनि में वेही करे नबी सोणे जी तारीफ़ कंदा, पर मुंहिंजी तोखे दुआ आहे त नबी सोणो पंहिंजे मिंबर ते वेही तो अवेस जी तारीफ़ कंदो। इहा मां तोखे दुआ कयां थी, हिते मां जी दुआ थी आहे, होॾां अल्लाह जो रसूल वापसि मोटी आयो आहे। पाण हरम पाक में पुछा कयूं, अॼु हरम जो नमूनो पियो आहे, अॼु मदीने जो नमूनो पियो आहे। को महिमान आयो हो छा? अर्ज़ कयूं, या रसूल अल्लाह, हिकिड़ो आयो हुयो, पाण फरमायो पार पता, पेरो घाड़ा हुयसि, उठ जी खल जो फाटल लिबास पातल हुयो, सुवारी मुबारक में कख पयल हुया, पेरनि में हेतिरा हेतिरा छाला पयल हुया, अखियुनि में दस पयल हुई, ॾाढो कमज़ोर हुयो। नालो अवेस ॿुधाए पियो, मुंहिंजे महबूब जे अखियुनि मुंहिंजा लुड़क वही आया। पाण फरमायो, मुंहिंजे अबू बकर खे सॾे अचो, मुंहिंजे उमर फारूक खे सॾे अचो, प्यारे उस्मान गनी खे सॾे अचो, हज़रत अली खे सॾे अचो। जॾहिं असहाबी सॾिजी आया, हुज़ूर फरमायो, ओ मुंहिंजा असहाबीओ, अवां मुंहिंजा 2 ॼाणनि जी ड्यूटी लॻायां थो त मूंखां बाद में मुंहिंजो ही जुब्बो मुबारक आहे, इहो यमन में खणी वञिजो ऐं मुंहिंजा सलाम अवेस खे ॾिजो ऐं चइजो, ओ प्यारा अवेस, मां मोहम्मद जी गुनहगार उम्मत जे हक़ में दुआ फरमा। इहो दर्जो जेको आहे छत्र वारे बादशाह ॾिनो तो असां गुनहगारनि खे, त फ़क़ीरो मां तव्हांजे लाइ दुआ कंदो आहियां, तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो। असांजी कहिड़ी औकात आहे, पर उन सुहिणे जी ज़बान जो असर आहे। अॼु करोड़नि जे तादाद में हज़रत पीर सिंह सरदार सां मोहब्बत रखण वारी जमायत आहे, संदे घर जी मानी खाए, नमाज़ ख़ुदा जी पढ़े, रोज़ा ख़ुदा जा रखे, पर दुआ घुरंदा आहिनि त पीर सिंह जो बि ख़ैर हुजे, पीर सिंह जी जमायत जो बि ख़ैर हुजे। उन जमायत जे बुकनि जो इहो असर आहे
जो उन दुआ जी बरकत सां रोज़े वारे जी जमात जिते बि आहे त ईअं पधरी आहे जीअं सितारनि में राति जो चंड। दावत कंहिंजी न वठिजांइ, वेही न रहिजांइ, वञ नबी जो दीदार करे जल्दी जल्दी मोटी आ। जॾहिं महबूब जे दरवाज़े जी